अस्सलाम वालेकुम सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां सलाम। जीअं त कल्ह मुंहिंजो एक्सीडेंट थियो हुयो ऐं अल्लाह जो शुक्र आहे मां बिल्कुलु ठीकु आहियां। हाणे राति मूंखे काफ़ी फ़ोनियूं आयूं ऐं काफ़ी मुंहिंजा मिट माइट मुंहिंजी दोस्तियूं घर पहुतियूं। उन्हनि इहो ॿुधायो त सोशल मीडिया ते माण्हू रखनि पिया त असमा भुट्टो जी डेथ थी वई आहे ऐं मूंखे ॾाढो ॾुख थियो त हिकु माण्हू कंहिंजे लाइ दुआ त नथो करे सघे, दुआ करण जे बजाए उनखे माण्हू मरियल करार था ॾियनि। हर कंहिंजी सोच आहे। मूंखे ॾाढो ॾुख थियो त माण्हू ईअं था चवनि मुंहिंजे लाइ। वरी बि मुंहिंजी उन्हनि सभिनी खे इहा ई गुज़ारिश आहे त जेकॾहिं कंहिंजे लाइ तव्हां दुआ नथा करे सघो